तब्दीली आणणु चाहिनि थियूं उहे हिन इलेक्शन प्रोसेस जे थ्रू ई आणणु चाहिनि थियूं त इहो मुमकिन आहे। मूंखे त दोस्तो माना लॻे थो त यकीन कयो मां त हाणे इन दर्जे ते ऐं हद ते पहुतो आहियां त ॼण त अलाए मां बेवकूफ़ आहियां, अलाए त पूरो माना इहे बाक़ी जेकी दुनिया ऐं समाज बेवकूफ़ आहे। माना हिकु ॻाल्हि त हूंदी लाज़मन, हे जेको मौजूदा इलेक्शन जो जेको सिस्टम आहे, इन सिस्टम जे हूंदे तब्दीली ईंदी मुमकिन ई न आहे। हे त हिकिड़े क़िस्म जी पैसे जी रांदि आहे, सही सिधी इलेक्शन त न आहे। अवल त माना जेको असां वटि मालदार तबिको आहे, अगरि अहिड़ी भली शइ हुजे हा न वोट, त अमीर माण्हू ऐं जेके आसूदा माण्हू आहिनि उहे ज़रूरु वोट ॾियनि हा। जॾहिं माना जेके पैसे वारो तबिको आहे या जेको अमीर तबिको, कॾहिं बि तव्हां पोलिंग स्टेशन ते को ॾिठो त को पिजारो ते आयो, को लैंड क्रूज़र ते आयो, को वॾियुनि गाॾियुनि ते माना वॾा माण्हू लाइन में बीठा हुजनि। टोटल ग़रीब, मिसकीन, हारी, मज़दूर, साइकिल वारा, गाॾे वारा, माना इहे ट्रैक्टर ट्राली वारा, इहे ई माण्हू जेके आहिनि वोट कास्ट करणु ईंदा आहिनि, लाइन में बीठा हूंदा आहिनि। ऐं इहे बि माण्हू जेका ख़ुदि न ईंदा आहिनि, इन्हनि खे बि माना के गाॾियूं प्रोवाइड कयूं वेंदियूं आहिनि, मानीअ जी ऑफर कई वेंदी आहे। झटप न लाइ उन्हनि जे लाइ बि को न को हिकिड़ो क़िस्म जो ॼण ईद जो हिकिड़ो माहौल पैदा कयो वेंदो आहे उमेदवारनि जे तरफ़ां। पोइ जेको आहे उन्हनि खे जंहिंखे का चङी गाॾी मिलंदी आहे त उहो वधीक माण्हू जेको आहे ढोए वेंदो आहे, जंहिंखे हल्की गाॾी मिलंदी आहे उहो पोइ ते रहिजी वेंदो आहे। हाणे हीअ सॼी सारी माना रेस आहे पैसे जी। त हिन पैसे जी रेस में कोई शरीफ़ ऐं शरीर जो त को आहे ई कोन तफ़ावत। उहा हे शरपसंद आहे, हे शरीफ़ आहे, हे नेक आहे, हे दीनदार आहे, त असां उनखे वोट ॾींदासीं। हिते त माना इन क़िस्म जी का शइ आहे ई न। त इहे जेके दीनदार माण्हू आहिनि, जेके शरीफ़ माण्हू आहिनि, इहे माना जेकर वाक़ई बि तब्दीली चाहिनि था त इहा वोट जे थ्रू, पहिरियां उन्हनि जी डिमांड फस्ट ऑफ ऑल माना डिमांड मां इहा हुजणु घुरिजे त जेको इलेक्शन जो जेको सिस्टम आहे, प्रोसेस आहे, इनखे माना तब्दील कनि। इनखे जेसि ताईं माना जेको आहे त तब्दील न कंदा त इहो मुमकिन ई न आहे त माना जेको आहे उहो हिते माना इन इलेक्शन जे थ्रू काई माना तब्दीली अचे मुल्क में। पर मूंखे सम्झ में ई ॻाल्हि नथी अचे त असांजो पूरो माना सिस्टम ई माना बिगड़ियो पियो आहे। पर सिस्टम त जेको सिस्टम माण्हुनि जा ज़हन ई बिगड़िया पिया आहिनि। अलाए छा थो मिले माण्हुनि खे, माना जेको आहे त इहो हरू भरू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रांदि जे कढ लॻा पिया आहिनि, फालतू ऐं फज़ूल। ठीकु आहे एंटरटेनमेंट जे लाइ, पोइ पब्लिक खे त बेवकूफ़ न कनि न। जीअं मां इलेक्शन में उथंदो आहियां, बसि मां जॾहिं इलेक्शन में फॉर्म भराए छॾींदो आहियां, हिकिड़ी रिप्रेज़ेंटेशन ॾींदो आहियां ऐं हिकिड़ी इलेक्शन प्रोसेस खे सिर्फ़ु सम्झण जे लाइ जेको आहे त इन सिस्टम में इन थींदो आहे। मूंखे खोड़ सारा माण्हू जेके आहिनि चवंदा आहिनि यार तूं उहे खटींदे कोन, हरू भरू पैसा थो ख़र्चु करे, तूं पाण अधु चांहि में मां को पिया हरू भरू जेका इहे 5 रुपया बि बचनि खे खरा हेॾे ख़र्चु थो करे फलां टीर भरे। मां चयुमि भाऊ जेको आहे असल में कुझु मुंहिंजी माना थाट आहे, सोच आहे, हिकिड़ो माना त मां मिशन आहे, मां उनखे पूरो करण जे लाइ इन प्लेटफॉर्म ते बीहां थो पियो। त बाक़ी मूंखे बि ख़बर आहे त मां जेको आहे इन जेको आहे इन सिस्टम जे हूंदे जेको आहे त मां कॾहिं बि विन नथो करे सघां। क़िस्म जा जेके माण्हू त इन सिस्टम जे हूंदे इलेक्ट थी था वञनि, जेकी माण्हू माना हिन मुल्क जे लाइ ऐं क़ौम जे लाइ कॾहिं बि फ़ाइदेमंद ऐं सूदमंद न आहिनि। चङा माण्हू कुझु त अचनि असेंबलियुनि में, टोटल जो टोटल हरामखोर था पइजी वञनि। टोटल जो टोटल माना जेको आहे जेके माण्हू हरामखोरी कनि, हरामखोरनि जो साथ ॾियनि, पाण बि ज़ुल्म ऐं करप्शन कनि ऐं ज़ालिमनि ऐं करप्ट माण्हुनि जो साथ ॾियनि, उन्हनि खे प्रोटेक्ट कनि, ओड़े ई क़िस्म जा माण्हू टोटल जो टोटल माना तक़रीबन जेको आहे 99% अहिड़े क़िस्म जा माण्हू था अचनि। त उन सां कहिड़ी तब्दीली अची सघे थी? त आख़िर ईअं थिए छो थो? ज़ाहिर ॻाल्हि आहे इहो इन जे करे थिए थो त जेको असांजो इलेक्शन जो जेको बि प्रोसेस आहे, सिस्टम जेका जकत जोड़ जुड़ियल आहे, उहा सॼो सारो प्रोटेक्ट करे थी हरामखोरनि खे। शरीफ़ माण्हू त वीचारो माना ईअं बसि जॾहिं तकींदो रहिजी थो वञे, ॿियो कुझु हुनखे फबे त कुझु ई कोन थो। न चऊं छो त ख़ैर ख़्वाह हुजनि हा त अहिड़ियूं हरकतूं न कनि हा। माना कर्ता धर्ता जेके आहिनि उहे बि हरामखोरनि तां मिलिया पिया आहिनि। जेकॾहिं उहे कुझु बि सॼण हुजनि हा
त हिन मुल्क जो जेको आहे वोट जो रेशियो वञी छिके छिके जेकॾहिं ज़ोरीअ माण्हुनि खे घर मां कढी था अचो बि 25-30 सैकड़ो थो बीहे, जेको जॾहिं माना 70 सैकड़ो माण्हू वोट नथो ॾे त छो नथो ॾे? आख़िर उहो इनजे करे ई त नथो ॾे न त उहो तव्हांजे सिस्टम खां माना जेको आहे भागी आहे, उहो सिस्टम खे तव्हां जेके पसंदि ई नथो करे, लाइक ई नथो करे, तव्हांखे माना इन सिस्टम खे बकवास थो सम्झे आवाम जेको आहे, तॾहिं नथो वोट कास्ट करे। त आख़िर उहो माण्हू जॾहिं एतिरो सारो माण्हू वोट कास्ट करणु नथो निकिरे, जेको वोट कास्ट करणु अचे थो उहो बि इहे माण्हू चङी तरह सम्झनि था त ख़ुदि नथो अचे। चऊं था जेके माण्हू जिन खे बि असां हिन क़ौम जो मुल्क जो ख़ैर ख़्वाह सम्झूं था, उहे बि माना जॾहिं इन्हनि सां मिलिया पिया आहिनि, सॼे सिस्टम खे प्रोटेक्ट था कनि ऐं सिर्फ़ु दावा ख़ाली कनि था त असां सिस्टम खे, समाज खे ऐं ग़रीब खे जे क़िस्मत खे तब्दील कंदासीं, मरंदासीं पर माना ग़रीब खे न छॾींदासीं। त इहो हरू माना जेको आहे हिननि जो माना हिकिड़ो ढोंग आहे, हिकिड़े क़िस्म जो ड्रामो आहे। त सुठे माण्हूअ खे अचण जा सभु रस्ता ई दग ई बंदि करे छॾिया आहिनि तव्हां। जॾहिं इलेक्शन जो सिस्टम ई अहिड़ो तव्हां बिगेड़े करे रखियो आहे त उन में पैसे वारो माण्हू ई माना विन करे सघे थो, केॾो बि शरीफ़ हुजे, केॾो बि माना जेको आहे तो अवाम दोस्त माण्हू हुजे, उहो मुमकिन ई न आहे त माना उहो इलेक्शन विन करे सघे। त बाक़ी माना हेॾे जेको आहे बक असांजे करण जी जो फ़ाइदो कहिड़ो, त अवाम खे माना तबलीग कयूं था तव्हां वोट सुठो ॾियो, तव्हां वोट सुठनि माण्हुनि खे ॾियो, कोई ॿियली माना सोचो, कुझु माना जेको आहे गौर कयो, पुठनि ज़ुल्मनि खे ॾिसो। त हीअ त माना हिकिड़े क़िस्म जो सॼो सारो माना ॼणो त हिकिड़ी त मूंखे बेवकूफ़ी थी नज़र अचे, त बेवकूफ़नि जे मथां बेवकूफ़ वेठा आहिनि ऐं सॼो सिस्टम माना जेको आहे उहो बेवकूफ़नि जे कंट्रोल में अची वियो आहे ऐं अक़लमंद दाना माण्हू जेके आहिनि उहे सिर्फ़ु साइड में वेठा आहिनि, उहे सम्झनि था पिया त हिन सिस्टम जे हूंदे माना जेको आहे उहो कंहिं बि क़िस्म जी का तब्दीली मुमकिन ई न आहे। कई बि तव्हां चाहियो था तब्दील थिए त हिन सिस्टम में पार्टिसिपेट ई न कयो। जॾहिं अवाम वोट लाइ ई न निकिरंदो त तॾहिं उन्हनि खे भुजा लॻंदा बूथ में, त वाहे अवाम त तव्हां खे पसंदि ई नथो करे तव्हांजे इलेक्शन। अच्छा, वरी चवनि था माना जेको आहे त इलेक्शन जेकॾहिं हे पोइ बि अंधो मंडो जेकॾहिं सियासी सिस्टम न हुजे त पोइ भला बाक़ी माना जेको आहे त इहे बूटनि जी हुकूमत हुजे छा? बूटनि जी हुकूमत जी असां ताईद नथा कयूं। असां चऊं था पिया त हिन जेको इलेक्शन जेको सियासी ऐं जमहूरी जेको निज़ाम आहे, सिस्टम आहे, उनजी मौजूदा शिकिल जेका आहे एॾी बिगड़ियल ऐं ख़राबु आहे, जंहिंजे हूंदे इन सिस्टम ऐं इन चेहरे जे हूंदे ग़रीब जी क़िस्मत बदिलजण जे बजाए इन्हनि बूटनि जी क़िस्मत चमके थी। हे तव्हां असांखे माना वधीक बेवकूफ़ नथा बनाए सघो जो तव्हां सम्झो था पिया त माना असां जेको आहे जमहूरियत पसंदि आहियूं ऐं जमहूरियत जे नाले खे रोशन करण जे लाइ असां माना जेको आहे हिन बूटनि जी मुखालफ़त कयूं था। बल्कि तव्हां जेको बि सिस्टम आहे माना जहिड़े तरीक़े जो ही तख़लीक़ कयो आहे, इहो जेको सिस्टम आहे सॼो सारो इहो इन खे ई माना जेको आहे प्रोटेक्ट करे थो बूटनि खे। त इन जे करे असां चयूं था पिया त जेसिताईं अवाम दोस्त माण्हू न ईंदा तेसिताईं तब्दीली न ईंदी।